नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त वज़ीराअज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी क़ाबीना जो इजलास अॼु थींदो। वफ़ाक़ी क़ाबीना जे इजलास जो 5 नुक़्तनि ते ॿधल एजेंडा भी जारी कयो वियो आहे। इजलास में वफ़ाक़ी क़ाबीना लॉकडाउन में नरमी या ख़त्म करण ते हितमी ॻाल्हियूं कंदी। वफ़ाक़ी क़ाबीना मुल्क जी मुआशी ऐं सियासी सूरत हाल ते भी गौर कंदी। क़ाबीना जे इजलास में एहसास प्रोग्राम तहत रिलीफ पैकेज में भी अघ भराई जो जाइज़ो वरितो वेंदो, जॾहिं त क़ाबीना नंढे कारोबार जे तहत ज़िले ऐं कमर्शियल बिजली कनेक्शन में रियायत ते भी ॻाल्हियूं कंदी। क़ाबीना खे मक़ामी तौर ते तैयार मास्क, सैनिटाइज़ ऐं हिफ़ाज़ती औज़ारनि ते भी ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी क़ाबीना एकट फूड नॉन फूड शयुनि खे लाज़मी सर्टिफिकेट मार्क स्कीम में शामिल करण जी मंज़ूरी ॾींदी। वफ़ाक़ी क़ाबीना जे इजलास में क़ाबीना जे फ़ैसिलनि ते अमल करण जो भी जाइज़ो वरितो वेंदो। मुल्क में मिलंदड़ नोटनि ते वॉशिंग कोटिंग जो भी ख़ात्मो एजेंडा में शामिल आहे। 2 महीननि ताईं बिना वॉशिंग जे नोट छापण लाइ समरी क़ाबीना ॾे मोकिली वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।